नाज़रीन, जोही दादू रोड जो मरम्मती कम 10 महीना गुज़रण बावजूद मुकम्मल न थी सघियो आहे, जंहिं सबब मकामी माण्हुनि मोहम्मद बख्श ख़ास कैली जी अॻवाणी में मुख़्तलिफ़ सियासी समाजी माण्हुनि पंहिंजी मदद पाण तहत मरम्मती कम करे रहिया आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था यूसुफ सुमरो जी हीअ रिपोर्ट। जी नाज़रीन, असीं इन वक्त मौजूद आहियूं जोही दादू रोड ते, जेको गुज़रियल 2022 वारी बोड में जेकी खॾा पइजी चुका आहिनि। रोड तमामु ख़तरनाक सूरत हाल में ख़राब थी चुको आहे। इन हवाले सां जोही जा जेके बाशऊर शहरी आहिनि उहे पंहिंजी मदद पाण तहत हिते रोड ते निकिरी आया आहिनि, जेको पंहिंजो कमकार कनि पिया। हीअ खॾा बंदि करण में जेको चूंडियल नुमाइंदा आहिनि, जेको MPA आहे, MNA आहे, मुकम्मल तौर ते नाकाम आहिनि। कंहिं बि क़िस्म जो हिते को बि कमु न थियो आहे। एतिरे क़दुरु जो इन्हनि खॾनि में गिरेवल बि न विधी वई आहे। वरी बि जोही जा जेके बाशऊर शहरी आहिनि उन्हनि पारां पंहिंजी मदद पाण तहत हिते कमु कयो पियो वञे। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं, वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। इंतिज़ामिया जे नाले सां का शइ आहे कान का, उन जे करे अॼु जोही जा शहरी पंहिंजी मदद पाण तहत मुख़्तलिफ़ सियासी तंज़ीमूं, उन्हनि जा अॻवान, उहे पंहिंजी मदद पाण तहत टुटल जेके रोड आहिनि उन्हनि ते मिटी जा भरा विझी उन्हनि खे लेवल करे ऐं रोड खे बहितर नमूने सां बहाल करण जी कोशिशि कई वञे थी। छो जो हिते जेको रोड हिन बोड दौरान जेको टुटी वियो हुयो, 2021 वारी बोड में जेको टुटी वियो हो, उहो बिल्कुलु हींअर तबाह लॻो पियो आहे। असांजो मेन रोड जेको आहे दादू जो जोही जो, उहो तबाह बर्बाद थी वियो। असां TLP जे तरफ़ां जॾहिं धरणो हुयोसीं जोही में, त असां वाइदो कयो वियो त असां ही जेके खंड लॻल आहिनि इहे बदलंदासीं, ऐं जेके बि बाक़ी रोड रस्ता टुटल आहिनि इन ते रोड ठहण ताईं असां रोज़ानो जेको आहे इन में गिरियल विझंदासीं, जीअं गाॾियुनि खे का तकलीफ़ न थिए। पर 10 महीननि में उन वाइदे ते अमल न कयो वियो आहे ऐं बार बार इहो चयो वियो आहे टेंडर थी विया आहिनि, बसि आन करे बि रोड ठहंदा। असां इहो सम्झूं था त हुकूमत नाइल हुकूमत आहे, PDM जी हुकूमत ऐं दादू ज़िले जा असांजे MP MNA इहे नाइल आहिनि, जेके सिर्फ़ु करप्शन करण में पुरा आहिनि। ॻोठ इब्राहिम लेगारी जेको असांखे साम्हूं आहे, उनजो उहो रोड ख़तमु आहे, उहो बि पाणी में हुयो। उनजो जेको आहे पंहिंजी फैमिली जे मेंबर सां जॾहिं मोटरसाइकिल ते वञे पियो त ट्रैक्टर सां रोड ते ई जेको आहे ख़राबु रोड जे करे ई जेको आहे उनखां स्लिप थी वई, वञी ट्रैक्टर में लॻो वई। उन में उहा जेका उन सां चाची हुई शायदि, जेके अख़बार में आयो आहे, शदीद ज़ख़्मी ऐं छोकिरो जेको आहे शदीद ज़ख़्मनि खां पोइ सूर जेके उनजा जेका एतिरी तकलीफ़ वधी वई जो हू रज़ा इलाही सां इंतकाल करे वियो। मतिलबु त उन खां पोइ ई जोही जा माण्हू ॾिठनि त बजाय जो हिकिड़ो कीअं माउ जो जेको आहे लाल जो या की माउ जी झोली जेका आहे उहा ख़ाली थिए।